पूरो ऐं इहा बि कोशिशि कनि त जंहिं उस्तादनि जो मकान जंहिं उस्तादनि जो नियाज़ कंदा जंहिं उस्तादनि जे पेरनि जी पढ़ी आहे उन उस्तादनि महबूब खे सुवाल जवाब कया आहिनि ऐं कोशिशि कंदुसि त उन्हनि खे बि मुतमिन करे जवाब दोस्तो पहिरीं हुई त मां किताब तव्हां उस्तादनि सां मुखातिब तव्हां सां जीअं साईं अयान महेश्वर साहब चयो त उस्ताद सिर्फ़ मसइले हल करण जे लाइ का तंज़ीम न हुजे खोड़ सारा मसइला आहिनि त उस्ताद हर वक़्तु दिलि खे सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि खे शऊर करे उस्ताद माण्हुनि में सुजाॻी पैदा थो करे उस्ताद माण्हुनि में नई इत्तिक़ाऊं ऐं नई जिदत खां माण्हुनि खे वाक़िफ़ थो करे इहा हक़ीक़त आहे मां चवंदुसि त हिन धरतीअ ते रहंदड़ मज़लूम माण्हुनि जो मिस्कीन माण्हुनि जो अबोज माण्हुनि जो दुखायल माण्हुनि जो सड़ियल फटियल तबिके जे माण्हुनि जो जेकॾहिं को वाली को वारिस को रहबर को रहम आहे त सही नमूने उस्ताद ऐं जॾहिं बि हिन समाज में हिन मुल्क में हिन मुआशरे में कंहिं बि मर्तबे फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हूअ सां का ज़्यादती थी आहे का नाइंसाफ़ी थी आहे का उणिवारी थी आहे त मैदान में वरी बि सिंध जो उस्ताद हूंदो आहे तव्हांखे यादि हूंदो जॾहिं हिन मुल्क ते अमर ज़ियादी डिक्टेटरशिप जो ॾाका हो ऐं का बि सियासी हुन मैदान ते निकिरण जे लाइ तयारु कोन्हे उन जुमूर खे तोड़ण जे लाइ त सिंध जे उस्ताद मैदान ते निकिरो करबला जे मैदान में टपो ॾिनो ऐं अमर ज़िया खे होॾा तोड़ाया दोस्तनि मसइले जी ॻाल्हि कई साईं मसूद बुखारी चयो न त मूं कढनि था मौत जहिड़ा मसइला मूं ॾियनि था ज़िंदगी जा हौसला फ़ैसला क़िस्मत असर जा ज़ात जी पाण ई पंहिंजा कंदासीं फ़ैसला पाण त अमर ज़िया खे कोन खोराया पाण त आर्मी जे पंहिंजो पाण जे मथां तालीम खां पोइ आर्मी जे हवाले कयो वियो हिन सेकेंड डिवीज़न जी ऐं लाड़काने डिवीज़न ब्रिगेडियर शबीर जे हवाले कयो वियो उन वक़्त में हिन पद वारा उस्ताद हिन पैगम्बरी पेशे जे माण्हू में उन आर्मी वारनि जा गोॾा खोड़ाया ऐं आर्मी वारनि सां जॾहिं सॼो टकराव थियो बीहर निकिरी ते जॾहिं कर्नल हिकु सुभाणे छा कई इश्क में वई त खोड़ सुभाणे सां पैदा थी विया कर्नल खे इश्क में वई त इहा ॻाल्हि खणी आहे बाक़ी हाणे जेके मसइला आहिनि साईं राय जा ॻाल्हि करे वियो त उस्ताद खोड़ सारा मसइलनि जे वटि थी चुको आहे इहा वाक़ई हक़ीक़त आहे ऐं मां बि महसूसु थो कयां असां उहे राखाऊं जो हिन महफ़िल में वेठल पंहिंजे महबूब जे चरण तो ई पढ़ी सघूं था त मुंहिंजा महबूब कहिड़नि कहिड़नि मसइलनि जे वटि रहंदा मां महसूसु थो कयां त कश्मीर खां कराची ताईं सिंध जो उस्ताद भाई परेशान आहे ऐं उनजो पुरसान हाल आहे छड़ो ब्रिगेडियर उस्ताद जी ॻाल्हि नथो कयां सिंध जो सेक्रेटरी उस्ताद बि मायूस आहे सिंध जो हर सरकारी मुलाज़िम मायूस आहे ऐं हर सरकारी मुलाज़िम जे मुंहं तां मुल्क ख़तमु थी चुको आहे असांजी कोशिशि आहे त असां मुलाज़िम जे मुंहं
मीडिया ने फेसबुक खोलियो तो असांखे चए थो घोड़ा खाइजे तनाव थो सरकार जो इज़ाफ़ो करायो उहो असांखे करे थो त सरकार जेके असांजे अॻुवान सां वाइदा ऐं वचन कया असांखे सरकार खां वधाए ऐं असांजी कोशिशि आहे त असां अन क़रीब सिंध जे मुलाज़िम जो हिकिड़ो वॾो इजलास था माणियूं जेके असांजा मसइला हुआ उन्हनि मसइलनि खे साम्हूं रखी करे सरकार सां वरी तमामु मस्त कलम करण था वञूं छा बाक़ी सिंध जे प्रेमी उस्तादनि जा सरशिक्षक जो मसइलो उहो साढी 99% इहो सम्झो त हल थी चुको आहे सरकार अॻे में असांखे चयो हो त रमज़ान शरीफ़ वारी ईद ते सिंध जे प्रेमी उस्तादनि खे ॿी ईद कराए थी ऐं इहा नोटिफिकेशन ॾिनी हाणे बि सरकार असांखे चयो आहे त ईद खां अॻु में असां नोटिफिकेशन ॾियो मां पंहिंजे फेसबुक जी आईडी ते इहो लिखियो हो त जेकॾहिं अप्रैल महीने में सिंध जे प्रेमी उस्ताद खे सरशिक्षक न मिलियो त पोइ असां दंगल कंदासीं ऐं बार बार मुंहिंजा महबूब पोस्टूं रखी मूंखे यादगिरो कराइनि था बाबा यादगिरो उनखे कराइबो आहे जेका ॻाल्हि विसरी वञे तव्हां सिंध जा प्रेमी उस्ताद त मुंहिंजी दिलि जी धड़कन आहियो जॾहिं तव्हां मूंखां विसरी वियो त सम्झो मुंहिंजी दिलि कमु कोन छॾे सरशिक्षक सरकार खां इंशाअल्लाह ताला हिन ईद खां अॻु में वठिबो जे न ॾिनो सरकार त पोइ सरकार ऐं असां में जहिड़ो कहिड़ो थींदो जो सरकार जो वायु बता थींदो ऐं ॿियो जेको मुंहिंजो मसइलो सिंध जो जेको नौजवान उस्ताद कॉम्पिटेंट मोस्ट कॉम्पिटेंट उस्ताद जेको हाणे प्रेमी उस्ताद 60,000 के लगभग अपॉइंटमेंट थी चुको है मुझे सेक्रेटरी जो भार वो भी 30-35,000 के लगभग अपॉइंटमेंट थी चुको है मुझे सेक्रेटरी के भाई के इतो खड़ी करे जीएसटी जो 16 ग्रेड पर अपॉइंटमेंट हुआ किराए के अपॉइंटमेंट दी सही आया सब सागी है जीएसटी जो अपॉइंटमेंट थे 50% मार्को ग्रेजुएशन सेकंड हुजे उनखे वीएस करण ताईं पहुचण जो फार्मूलो बि आहे उनखे एचएसटी करण जो फार्मूलो बि आहे उनखे गज़ेटेड करण जो फार्मूलो बि आहे असांजो थियो छॾी ॾिजनि छाकाणि त उहो सॼा पीढ़ी न सॼा भाउर पर मुंहिंजो प्रेमी उस्ताद जेको 60,000 जे लगभग अपॉइंटमेंट थी चुको आहे ऐं उनजी मार्कूं बि 50% ऐं उनजी क्राइटेरिया बि ग्रेजुएशन आहे ऐं उहो 14 ग्रेड हुजे न पर सेकंड ॿार हिकु प्रेमी जो सेकंडरी जेके सेकंडरी जे उस्तादनि खे सहूलियत मिले सिंध जे प्रेमी कंदा हिन ख़ैरपुर जी नगरी में इहो फ़ाइदो आहे इहो वचन आहे त तव्हांखे सिर्फ़ु सरशिक्षक सपिनो न ॾियारींदो पर तव्हांखे उहे साॻी मुराद ॾियारींदो जेके ॿियनि दोस्तनि खे मिलनि साईं वेठा असांजी मीटिंगूं थींदियूं आहिनि मीटिंग में मिनट्स थींदा मिनट्स उन्हनि शयुनि जा निकिरंदा आहिनि जिन ते माण्हू 25% एग्री थींदो आहे 50% एग्री थींदो आहे सेक्रेटरी एजुकेशन लाइ असांजी मीटिंग थियूं गुज़िरियल जून महीने में इहो मसइलो ॿार थियो प्रेमी खे बि सेक्रेटरी वांगुरु 20 स्कूल 20 ग्रेड ते पहुचायो ऐं उन मिनट्स में सेक्रेटरी एजुकेशन पंहिंजी टीम समेत असांखे एग्री ॾिनो आहे इंशाअल्लाह ताला इहो मसइलो असांजो हल करायो बाक़ी तव्हां असां उस्ताद ईअं सम्झो त पाण सिंध हो सिंध जे तरक़ी कॾहिं कंदी जॾहिं तव्हां असां सही नमूने सां सिंध जे मज़लूम ग़रीब मिस्कीन जे ॿार खे सही नमूने सां तालीम ॾेई उनखे इंसान बणाए जेको असांजो प्राइमरी उस्ताद स्कूल न वञे ऐं उहो न पढ़ाए मां साईं कमर वसाण खे चयो करे उहो तुंहिंजे खणी अचे मसइलो हल कराए ॾे उनजो कतल मसइलो हल कराए ॾे असां गोश्त ऐं कम जो उस्ताद जी सेवा कई आहे न सेवा कंदा बाक़ी तव्हां उस्ताद साहब जी अहिड़ी तकलीफ़ थी हल वञी मेरापुर में मां उते बि गुज़ारिश कई असां उन क़रीब ताईं वञूं पिया असांजी
जेका लुंगी जो तो मां अदमी फैसलो करे चुको आहियां त जेका मुंहिंजी पहिरीं कैबिनेट जी मक़सदी मीटिंग थींदी मां उन में नोटिफिकेशन कढी करे जेके तोहफ़ा लुंगी जा ॾिना था वञनि इन ते मुकमल पाबंदी तोहफ़ो ॾियो त हिन अॼु करे जेका असांजी सकावत आहे जेका असांजी सूह आहे जेका असांजी सुञाणप आहे हीअ अॼु जंहिं जहिड़ो रतु लॻनि में साईं मक़सूद जहिड़ो रतु लॻनि में जहिड़ो अजर करनि जोटी जे सामने सां हक़ में ख़ातिर जंगी उहे मुर्श अड़ंग अजर ॿुधनि जा मुंहिंजो भाउ अनमोल सिद्दीकी हर लॻा खे पंहिंजो चहिरो ॾेखारे थो 32 साल थिया मां उस्ताद जी लिख को सुञाणे ॾींदो आहे त हे असां छा थो चवणो चाहे साईं चवे थो त टाइम जी गिनती वधी चुकी आहे मुख़्तसर ऐं वाक़ई वधी चुकी आहे ॻाल्हाइणो ख़ैर कोन्हे महफ़िल सां दिलि चवे त खोड़ सारो ॻाल्हाइजे पर असांजो दोस्त केरु जो अगरि में डिप्टी जनरल सेक्रेटरी उहो ॻाल्हाइण जो चालू थी वियो आहे उन जी जनाज़े में माण्हुनि जी शिरकत करणी आहे तंहिं करे हैदराबाद जतोई जी बकू दे वर्सी आहे ऐं 20 तारीख़ ते दोस्तनि प्रोग्राम रखिया